नाज़रीन, निगरान वडे वज़ीर जस्टिस रिटायर मकबूल बाकिर गवर्नमेंट कॉलेज अल नूर, लियाकत आबाद इस्पताल ऐं नूरानी पार्क जा ओचिता दौरा कया। निगरान वडे वज़ीर अल नूर कॉलेज इंतज़ामिया जी नाअहली ते DG कॉलेजिस ऐं अल नूर कॉलेज प्रिंसिपल समेत 6 आफ़ीसरनि खे मुअतल करे छॾियो। लियाकत आबाद इस्पताल जे दौरे दौरान इंतज़ाम बहितर हुजण ते वडे वज़ीर पारां इत्मीनान जो इज़हार कयो वियो। वडे वज़ीर गुलबर्ग जी स्कूल ऐं हुक ग्राउंड जो पिणु ओचितो दौरो कयो। वधिक तफ़सीलनि लाइ पेश आहे शबीर लाशारी जी हीअ रिपोर्ट। निगरान वडे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मकबूल बाकिर गवर्नमेंट कॉलेज अल नूर जे ओचिते दौरे दौरान कॉलेज जे लेक्चरारनि ऐं अध खां वधीक शागिर्दाणनि जी गैर हाज़िरी ऐं इंतज़ामी नाअहली सबबि DG कॉलेज समेत 4 आफ़ीसरनि खे मुअतल करे छॾियो। मुअतल कयलनि में 20 ग्रेड जो DG कॉलेज शादाब हुसैन, प्रिंसिपल अल नूर कॉलेज मिसिस ज़ाहिदा बेगम, 19 ग्रेड जी वाइस प्रिंसिपल ऐं लेक्चरार इस्लामिक स्टडीज़ इशरत हुसैन शामिल आहिनि। वडे वज़ीर जो चवणो हो त कॉलेज जी हालत बिन ख़राब आहे। DG कॉलेजिस ऐं ॿिनि खे गफ़लत ऐं नाअहली सबबि मुअतल कयो वियो आहे। सनस चवणो हो त इस्लामिक स्टडीज़ जी लेक्चरार 1 साल खां मुसलसिल बायोमेट्रिक करे हली वेंदी हुई। वडे वज़ीर चयो त हू तालीम जे मसइले ते का बि गिफ़लत बर्दाश्त न कंदो ऐं कंहिंखे बि ॿारनि जी तालीम बर्बाद करण न ॾींदो। जेको बि सचाई ऐं महिनत सां कमु न कंदो उनखे नौकरी मां कढियो वेंदो। इन खां अॻु निगरान वॾो वज़ीर जॾहिं अल नूर डिग्री कॉलेज जे ओचिते दौरे ते पहुतो त वॾे वज़ीर जे पुछाणे ते कॉलेज जे प्रिंसिपल न कॉलेज में मुक़रर स्टाफ ऐं नई वरी शागिर्दाणनि जा अंग अखर ॿुधाए सघी, जंहिं ते वॾे वज़ीर कावड़ जो इज़हार कंदे चयो त हीउ डिग्री कॉलेज आहे पर अञा ताईं हिते इंटर ताईं तालीम ॾिनी पई वञे। सनस चवणो हो त हू इन करे कुझु नथो चवे छाकाणि त प्रिंसिपल ऐं वाइस प्रिंसिपल फीमेल आहिनि। हुन DG कॉलेज ते पिणु कावड़ जो इज़हार कंदे चयो त तव्हां जेकॾहिं दौरो कंदा रहो हा त शायदि कॉलेज जी हीअ हालत न हुजे हा। जंहिंखां पोइ वॾो वज़ीर वापसि वज़ीर आला हाउस पहुची DG कॉलेज समेत 4 आफ़ीस निगरान वॾे वज़ीर नूरानी पार्क ग्राउंड जो पिणु दौरो कयो, जिते ग्राउंड में हफ़्तेवार बाज़ार लॻल हुई। निगरान वॾे वज़ीर DC सेंट्रल खे हिदायत कई त पार्क खे ठीक कयो वञे। वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मकबूल बाकिर गुलबर्ग में अबू तराब गवर्नमेंट सेकेंडरी स्कूल नंबर 5 ऐं 6 जो पिणु ओचितो दौरो कयो। स्कूल जे वॉशरूम जी ख़राब हालत जे पुछाणे ते वॾे वज़ीर खे ॿुधाए वियो त स्कूल में को बि स्वीपर न आहे। वॾे वज़ीर खे आगाही ॾिनी वई त कमरा घटि हुअण सबबि हिक क्लास में ॿ क्लास हली रहिया आहिनि ऐं उस्तादनि जी पिणु खोट आहे, जंहिं ते निगरान वॾे वज़ीर सख़्त कावड़ जो इज़हार कंदे सेक्रेटरी बल्दियात सां फ़ोन ते राब्तो करे खेसि हिदायत कई त इंस्पेक्शन जो निज़ाम ठाहे हर हफ़्ते सेक्रेटरी ऐं CM सेक्रेटरीट खे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मकबूल बाकिर सिंध हुकूमत जे लियाकत आबाद इस्पताल जे ओचिते दौरे ते पहुतो। वॾे वज़ीर फिजियोथेरेपी सेंटर जो पिणु मुआइनो कयो। उन मौक़े ते सिहत खाते जो सेक्रेटरी मंसूर रिज़वी पिणु मौजूदु हो। वॾे वज़ीर पारां इस्पताल जे मुख़्तलिफ़ शोबनि ऐं वार्डनि जो मुआइनो करण बैदि उते बहितर इंतज़ामनि ते इत्मीनान जो इज़हार कयो। वॾे वज़ीर लियाकत इस्पताल में मौजूदु मरीज़नि सां पिणु मुलाक़ात कई। OPD चमड़ी वारे वार्ड, शुगर जे मरीज़नि वारे वार्ड समेत मुख़्तलिफ़ वार्डनि जे मुआइने दौरान मरीज़नि खे सुठे नमूने सां चेकअप ऐं खेनि दवाऊं मिलण ते वॾे वज़ीर इस्पताल जी मजमूई कारकर्दगीअ ते इत्मीनान जो इज़हार कयो। शबीर लाशारी, धरती TV न्यूज़, कराची।